कोरोना वबा सबब सिंध हुकूमत पारां तालीमी इदारा 16 जुलाई खां बंदि करण खां पोइ सिंध जे माण्हुनि पारां मुसलसल एहतिजाजनि बाद 3 अगस्त ते तालीमी इदारा SOPs तहत खोलण जो ऐलान थींदे ई बॉर्डर जे स्कूलनि में भी मुकम्मल SOPs तहत स्कूलनि में तदरीसी अमल जारी थी वियो। जे बाद शागिर्दनि ऐं वालिदैन में ख़ुशीअ जी लहर छाइजी वई आहे। जॾहिं त उस्तादनि ऐं शागिर्दनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कोरोना वबा सबबु मुसलसल 2 सालनि खां सिंध जी तालीम तबाह थी चुकी आहे, जंहिं सबबु शागिर्दनि जो मुस्तक़बिल पिणु तबाह थियणु लॻो। हिननि चयो त सिंध सरकार पारां तालीमी इदारा खोलण वारो ऐलान सारा जोॻो अमल आहे। हिननि वधीक चयो त सिंध हुकूमत खे घुर्जे त ॿीहर तालीमी इदारा बंदि न कराए। स्कूलनि में उस्ताद तोड़े शागिर्द मुकम्मल SOPs तहत अमल करे रहिया आहिनि। उस्तादनि वधीक चयो त सिंध में तालीम जी सख़्त ज़रूरत आहे। असां कोशिशि करे 2 सालनि वारे गैप खे जल्द खां जल्द पूरो करे ॿारनि में सुजाॻी पैदा करण जी कोशिशि कंदा। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध न्यूज़ वेब TV।